महांगाई जे हिन दौर में जिते हर माण्हू जो बूथ चढ़ियल आहे उते चटपटनि ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चहिरे ते मुर्कूं विखेरण जी कोशिश कंदासीं। कॾहिं बि पंहिंजो पाण खे घटि न सम्झो। अव्हां जो हिकु गुर्दो खपाइण सां सूफ़ वारो मोबाइल अची सघे थो। उस्ताद चयो 12 फ्रूटनि जा नाला ॿुधा। मूं जवाबु ॾिनो अंब, सूफ़ ऐं 10 केला। पोइ इहो जवाबु ग़लति हो छा जो मूंखे हेॾी मार मिली। माइट पुट खे पढ़ाए लिखाए मंज़िल ताईं पहुचाइण चाहींदा आहिनि, पर नौजवान अॼुकल्ह जा वरी भाऊ वारा फेसबुक ते सिधरा डोल लॻा पिया आहिनि। रुगो ॿियनि जी गर्ल फ्रेंडनि खे खिलाए खिलाए थकिजी पियो आहियां। मौला का मूंखे पंहिंजी ॾियार, मां बि तुंहिंजो ई बंदो आहियां। मोबलिंग ते 15 रुपया एडवांस घुराइण लाइ कोड मिलायुमि त मैसेज आयो, डियर कस्टमर सॉरी, तव्हां पहिरीं ई हिकु पूरो साल रुलायो आहे। साथियो, ही हुयूं हिन वक़्त जूं चटपटियूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो।